वाहीपांधी थाणे जे हद में दिल दहलाईंदड़ अफ़सोसनाक वाक़ियो पेश अचण जो इंकिशाफ थियो आहे। किरथर जे जाबलू इलाइक़े ॻोठ लालड़ी लक में 11 सालनि जी नाबालिग नीगरी खे कारें जो तोहमत हणी सिंगसार करे क़त्ल कयो वियो आहे। सोशल मीडिया ते ख़बरूं अचण बाद एसएसपी दादू मामले जो नोटिस वठी छॾियो। डीएसपी जोही जे सरबराही में पुलिस वाक़े वारे जाइ ते पहुची नीगरी जे वालिदेन जा बयान रिकॉर्ड करे वरिता। वाहीपांधी थाणे जे हद ॻोठ लालड़ी लक में 11 सालनि जी नाबालिग नीगरी खे कारें जो इल्ज़ाम हणी संगसार करे क़त्ल करण जो इंकिशाफ थियो आहे। इन हवाले सां ज़रीअनि वटां मिलियल ख़बर मूजिबि ॻोठ लालड़ी लक में अली बख़्श रिंद जी 11 सालनि जी नीगरी खे जरगे वसीले कारी करार ॾेई खेसि संगसार करण जो हुकुम ॾिनो वियो, जंहिंखां पोइ उतां जे वहशी सफ़त इंसाननि मासूम नीगरी खे मथे में पथर हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ज़रीअनि मूजिबि दिल दहलाईंदड़ अफ़सोसनाक वाक़े जो इंकिशाफ मक़तूल नीगरी जे जनाज़े निमाज़ पढ़ाईंदड़ मौलवी कयो, जंहिंखे नीगरी जा वारस जनाज़े निमाज़ पढ़ाइण लाइ वाहीपांधी खां वठी विया हुआ। इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़े जूं ख़बरूं सोशल मीडिया ते अचण बाद एसएसपी दादू वाक़े जो नोटिस वठी छॾियो ऐं संदसि हिदायतुनि ते डीएसपी जोही जे सरबराही में पुलिस इंकिशाफ कंदड़ मौलवी खे साण करे वाक़े वारे जाइ ते पहुची क़बर जो मुआइनो कयो ऐं नीगरी जे माउ पीउ खे वठी थाणे ते आणे संदसि बयान रिकॉर्ड कया विया। एसएसपी दादू मूजिबि नीगरी जे वालिदेन बयान ॾिनो आहे त नंढड़ी जबल ते रांदि करे रही हुई त संदसि पेर तिरकण सबबि मथे में पथर लॻण करे हू फौत थी वई। एसएसपी मूजिबि वाक़ियो इंतहाई हसास आहे। उन लाइ नीगरी जी क़बर कुशाई करे लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो। जनत वाहीपांधी थाणे ते पुलिस जे फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम वाहीपांधी।